डोकरी मॉडल स्कूल कैडेट कॉलेज लाड़काना में उस्तादनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते हिकु तक़रीब थी गुज़री, जंहिंजी सदारत मॉडल स्कूल कैडेट कॉलेज लाड़काना जो हेड मास्टर रियाज़ अहमद समो कई। जिते प्रोग्राम में उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि घणी तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि प्रोग्राम में उस्तादनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते उस्ताद जी अज़मत ते तक़रीरूं कयूं, जंहिंमें अंग्रेज़ी, उर्दू, सिंधीअ में तक़रीरूं कयूं, जंहिंमें तस्नीम समूह नात पढ़ी, जरत ॿियनि नफ़ीसा अशा गाॾही, तारिक अली मारिया सारियो, सदाकत अली जतोई, हसनैन चन्ना, सीमा बुगियो, खलीक बुगियो, हनीफ सांघरो, मुदस्सर मौर्यो, आयशा टीचर्स, एम सिद्दीकी, सुमरो साहिब ख़ान ॿियनि तक़रीरूं कयूं। इन मौक़े ते मॉडल स्कूल कैडेट कॉलेज लाड़काना जे हेड मास्टर रियाज़ अहमद समो ख़िताब कंदे चयो त उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे। हुन चयो त उस्ताद ई आहे जेको ॿार खे ज़मीन खां अर्श ताईं पहुचाए थो। आख़िर में पोज़ीशन खणंदड़नि में इनाम विरहाया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।